जेके सिंध असेंबली रेज़ोल्यूशन पास करे थी उहा का ॿारहणी ॻाल्हि त कान्हे। हिन ई असेंबली पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन पास कयो। हे रेज़ोल्यूशन्स जेके असीं पास कयूं था उन ते बहस कयूं था, यूनानिमस जेके उहे रेज़ोल्यूशन पास थियनि था, मुतफ़िक़ा तौर ते रेज़ोल्यूशन पास थियनि था, पर उन खां बाद में उन ते अमल केतिरो थो थिए पियो। जेकॾहिं अमल थिए ई कोन थो त पोइ असीं ही डिबेटिंग सोसाइटी आहे, डिबेट करे उन ते जेको आहे बहस करे उन ते तकीरूं करे पंहिंजे हल्कनि खे ख़ुशि करे त असां तव्हांजे लाइ ॻाल्हायोसीं, पर उन ते अमल न थिए। फेडरेशन जेका आहे ही 4 सूबा 4 इकाइयूं उहे गॾिजी फेडरेशन थियूं ठाहिनि। फेडरल हुकूमत या फेडरेशन जेका आहे उहा हवा में न आहे, हिननि इलाइक़नि ते हिननि इलाइक़नि जे माण्हुनि ते मुश्तमिल फेडरेशन आहे। ऐं हिकिड़ी इकाई जेकॾहिं उन जी असेंबली चूंडियल असेंबली मुतफ़िक़ा तौर ते को बि रेज़ोल्यूशन पास थिए थो त उन रेज़ोल्यूशन ते अमल थियणु घुरिजे। जेकॾहिं नथो थिए त उहे ऑफिसर्स या उहे सेक्रेटरीज़ चाहे फेडरल हुजनि या चाहे जेको आहे सिंध जा हुजनि, सूबाई हुजनि, चाहे उहे फेडरल जेके आहिनि उहे पंहिंजो मिनिस्ट्रीज़ हुजनि या जेको आहे हितां जा डिपार्टमेंट्स हुजनि, उन्हनि जे ऑफिसरनि खे उन्हनि खे जेको आहे महिरबानी करे हिते अकाउंटेबल कयो, हिते विहारियो, उन्हनि खां पुछो, कमेटीज़ में घुरायो, उन्हनि खे स्टैंडिंग कमेटीज़ में घुरायो, हिते असेंबली में घुरायो ऐं उन्हनि खे अकाउंटेबल कयो।